जज्बा फोरम सखर पारा रानीपुर में मासूम नीगरी फातिमा के कत्ल खिलाफ सखर प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सीलन मूजिब जज्बा फोरम पारा रानीपुर में मासूम नीगरी फातिमा के कत्ल खिलाफ सखर प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें जज्बा फोरम के अॻवान गज़ाला अंजुम, कमरुल निसा फुलपोटो, अज़रा जमाल, मारिया एहसान मलिक, समीना अब्बासी, राहिला अंसारी, ऐनी इरफाना, उसामा ऐं ॿिया मौजूद हुआ। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त रानीपुर में पीर जी हवेली में कम कंदड़ 10 वरियनि जी मासूम नीगरी फातिमा के बेदर्दी सां क़त्ल करे पोस्टमार्टम न करण बाद दफ़नायो वियो आहे। जवाबदारनि खिलाफ सख़्त कार्रवाई कई वञे। एहतजाज कंदड़नि चयो त सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं ख़ामोश तमाशाई बणियल आहे। कुझु माण्हू मामले खे दॿाइण जी कोशिश करे रहिया आहिनि, पर ईअं थियण न ॾींदासीं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।